अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं वया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शाह मां अब्दुल सलाम ॾहरी जी नवाब शाह B सेक्शन थाणी जे हद ॻोठ अब्दुल गनी उजड़ में हथियारबंदनि जी घरनि में वेठल औरतुनि ऐं मर्दनि ऐं ॿारनि ते तशद्दुद ऐं फायरिंग। 3 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे नवाब शाह जे PMC अस्पताल नवाब शाह आंदो वियो। ज़ख़्मी में मुसमात महनाज़, मुसमात ख़ालदा, मुसमात इरफाना, ज़ुल्फ़कार उजड़, कंबर अली उजड़ शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि मीडिया ॾों दाहींदे चयो त गंबट जे रहवासी मुख़्तियार उजड़, संदन पुट एजाज़ अली ऐं लियाकत अली नामालूम माण्हुनि सां गॾु असांजे घरनि ते काह करे फायरिंग कंदे घरनि में औरतुनि ऐं मर्दनि खे सख़्त तशद्दुद ऐं हथियारनि जा खुंदा खणी ज़ख़्मी करे छॾियो। मुसमात शाज़िया ज़ाल ज़ुल्फ़कार उजड़ ऐं संदसि 5 मासूम नियाणियुनि खे ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि, जंहिंजो फ़रियाद असां B सेक्शन थाणी ते दाख़िल कराइण वियासीं त पुलिस केस वठण बदिरां उन्हनि जी साथारी बणियल आहे। असांजी पाण में मिटी माइटी थियल आहे। असांजी नियाणी उन्हनि जे घर में आहे ऐं हुननि जी नियाणी असांजे घर में ॾिनल आहे ऐं असांखे शक आहे त असांजी नियाणी सुमेरा ज़ाल मोहम्मद अली उजड़ उन्हनि जे क़ैद में आहे। असां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।